अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तानी सिरियाहो न्यू मेरान न्यूज़ रुकयूं था खबरन दा खबर शामिल कई पिया रतो देरो में रिपोर्ट एहसान बोस्तार जी। रतो देरो में दरगाह हज़रत सचल सरमस्त सखी जे सजादा नशीन पीर ख्वाजा अब्दुल हक फारूकी जिन के मान में सरमस्त जमात के नायब फ़कीर चीफ खलीफा सरदार आगा अली नवाज खान जलबानी तरफा गुट मसूद देरो में चीफ सरदार जलबानी हाउस से महफिल समाज चौकी की महफिल मुनक़द कई वई। महफिल समाजी सदारत पीर ख्वाजा अब्दुल हक फारूकी साईं जिन कई। उन मौके ते दरगाह हज़रत सचल सरमस्त सखी जे सजादा नशीन पीर ख्वाजा अब्दुल हक फारूकी मीडिया से ॻाल्हाईंदे इहो पैगाम ॾींदे चयो त ॾियारी त्योहार के मौके ते हिंदू भाइरनि ऐं भेनरुनि खे ॾियारी मुबारक हुजे। इंतहा पसंदी के मामले ते अमन जो झंडो खणी निकितो आया। इंतहा पसंदी पखेड़ींदड़ खे इहो मैसेज ॾियण थो चाहियां त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन प्यार मोहब्बत इंसानियत जो दर्स ॾिनो, मार धाड़ ऐं नकी उबतड़ फितनाऊं ॾिनियूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा हज़ारे लखे वाक़िया हूंदा जेके असां लाइ मिसाल आहिनि। सूफ़ी अज़म के घणो ग़लत समझंदा आहिनि, सूफ़ी अज़म के फ़िरक़ो समझनि था। असांजे माशरे में सूफ़ी अज़म के प्रचार जी इलाही सख्त ज़रूरत है, छो तो सूफ़ी अज़म को भी फ़िरक़ो नाहे। 1,24,000 पैगंबर बुधाया विया आहिनि। रोज़ा नमाज हर एक मज़हब में पंहिंजे पंहिंजे हिसाब से अल्लाह साईं उन ते रखियो। असांजे आख़िरी नबी खां पोइ ही आख़िरी इबादत जो तरीक़ो आहे। हर माण्हू सूफ़ी नाहे जेको मुंहुं बि नाहे धोई दरगाहनि ते वेठा आहिनि, चर्स था पीअनि। इहे हरगिज़ सूफ़ी नाहे। सूफ़ी जे मुआइने आहे त रूह जी पाकीज़गी।